जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं हिंगोरजा खां मोहसिन फयाज़ सोलंकी जी। हिंगोरजा आसपास के इलाइक़नि ऐं ॻोठनि में चौपाए माल में वबाई बीमारी ख़तरनाक वायरस लंपी स्किन तेज़ी सां पखिड़िजण लॻो। केतिराई ढोर वायरस जो शिकार थी मरण लॻा। ग़रीब मालवंदनि खे लखें रुपयनि जो नुक़सान, लाइफ स्टॉक खातो अघोर निंड सुतल। हिंगोरजा लॻ ॻोठ किंजर मंगणे जा, ॻोठ ग़ुलाम खान मंगणे जो, शाह जी मशीन, मली राणी सोलंकी ऐं ॿियनि ॻोठनि में वबाई बीमारी ख़तरनाक वायरस लंपी स्किन पकड़जण शुरू थी वियो। ख़बर मूजिबि ॻोठ गुलाब खान मंगणे जो में मालवंद सदोरो मंगणे जो जा 2 ढोर, आशिक मंगणे जो जा 4 ढोर मरी विया। जॾहिं त ॻोठ चक्कर वारिया सो 9 ॻोठ रसूलाबाद बालासेठार ऐं आसपास जा केतिराई ढोर वायरस जी लपेट में अची बीमारी में वठिजी विया आहिनि, जंहिं सबबि मालवंदनि में ॻणती जी लहर आहे। उन मौक़े ते मालवंदनि जो चवणु आहे त ख़तरनाक वबाई बीमारी लंपी वायरस जे रोकथाम लाइ को बि तहरुक नाहे वरितो वियो। लाइफ स्टॉक खातो अघोर निंड सुतल आहे।